الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين سبحان الله صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मेरे प्यारे दोस्तों अल्लाह जा शुक्राना जे असांखे मदीने वारे साईं जे मीलाद जी सुहिणी महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो हिन ॻोठ वारनि खे हिन जलसे जे मेज़बाननि खे ऐं दिलि जी गहराइयुनि सां मुबारक चवां थो अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सबूरी मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे इन में अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे लाइ ॿ अज़ीम एहसान ऐं इनाम जेकी हिन उम्मत मथां थिया आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो उहे अहिड़ा इनाम आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं जेतिरियूं बि उम्मतूं आयूं जेतिरियूं बि क़ौमूं क़बीला आया कंहिंखे उहे ॿ नेमतूं न मिलियूं जेके हिन उम्मत ते रब शरफ़ ऐं शान मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूर तहक़ीक़ तव्हां वटि अल्लाह वटां हिकु नूर आयो आहे किताब मुबीन ऐं रोशन पत्थरो चिट्टो किताब तव्हां वटि तफ़सीर जलालैन जेको आम दरसन में मदरसन में पढ़ायो वेंदो आहे उनमें इमाम सुयूती सोने लिखियो आहे त इते नूर मजा मुराद मिठो मोहम्मद करीम ऐं कुरान मजा किताब मुबीन मजा मुराद कुरान मजीद फुरकान मुस्तफा करीम ऐं कुरान मजीद ये ॿ शयूं ये ॿ एज़ाज़ ॿ शरफ़ ॿ इनाम आहिनि जेके हिन उम्मत खे रब नसीब कुरान मजीद जो उसलूब ये आहे क़द जाअकुम मिनल्लाह तहक़ीक़ तव्हां वटि अल्लाह वटां आयो आहे छा आयो आहे पहिरीं नूर पोइ किताब मुबीन नूर यानी मोहम्मद करीम किताब मुबीन यानी कुरान मजीद पहिरीं नूर पोइ किताब तो जाए नूर मदीने वारो साईं हुजूर जी आमद थी करे 12 रबीउल अव्वल
ऐं क़ुरान मजीद जो नुज़ूल थियो कॾहिं 27 रमज़ानुल मुबारक। हाणे इस्लामी जेके महीना आहिनि तव्हां शुरूआत थींदो मुहर्रम खां जी, और पोइ सफ़र, पोइ रबीउल अव्वल मुस्तफा जे आमद जो महीनो, तरतीब सां पोइ रबीउल आखिर, जमादिल अव्वल, जमादिल सानी, रजब, शाबान, पोइ पहिरीं मोहम्मद जी आमद, पोइ किताब मुबीन जी आमद। साल में महीननि जी तरतीब बि इहे आहे त इन्हनि ॿिन्ही तोहफ़नि जे मिलण जी तरतीब बि इहे। हिकिड़े माण्हुनि खे क़ुर जो घणो फ़िक्र आहे, क़ुर जी घणी वाखाण तारीफ़ कंदा आहिनि, पर साहिब क़ुर जी ॻाल्हि न कंदा। मुड़े मुकमिल तवज्जो कयो, दिल हाज़िर तव्हांजी जी। मदीने वारे साईं जो अचण उम्मत जे लाइ तोहफ़ो आहे, सूखड़ी आहे। फरमाईंदा इन्नमा अना हदियतुन रहमतुन मुहदातुन, मां मोहम्मद करीम रहमत भरी सूखड़ी आहे। ॻाल्हायो अल्लाह जे दरबार ऐं क़ुर बरकत जी सूखड़ी आहे जी। पहिरीं मोहम्मद करीम मिलियो, पोइ हुज़ूर जे हथां, हुज़ूर जी मारिफत, हुज़ूर जे ज़रिए सां क़ुर मिलियो। सम्झो था, जेकॾहिं मोहम्मद न मिले हा क़ुर न मिले जी। क़ुर हुज़ूर जे तुफ़ैल मिलियो, ज़रियो मिलियो। मिसाल अॼु मां तव्हांजे तकरीर थो कयां, मां जेकॾहिं 100 रुपया सभिनी खे ॾियां, ख़ुशि थींदो यार साईं 100 रुपया ॾेई वियो, पर मां अचां त 100 रुपया ॾियां, तव्हांजे ॻोठ में आतरीपुर में मां अचां ई न त 100 रुपया किथां मिलंदो? 100 बाद में मिलंदो, पहिरीं ॾियण वारो ईंदो। क़ुर बाद में मिलियो, पहिरीं क़ुर वारो मिलियो। क़ुर मिलियो, कहिड़ी तारीख़, कहिड़ो महीनो, सभई चओ न 27। हाणे उन खे सॾिबो आहे लैलतुल क़द्र। छा सॾिबो आहे? असां हिन क़ुर खे लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। अदराक मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, हिकिड़ी रात 1000 महीननि खां वधीक भली आहे। छो? हिन में क़ुर हाणे क़ुर त हिकिड़ो भेरो आयो न, उहा लैलतुल क़द्र जेका हुज़ूर जे दौर में ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में उहा हिकिड़ी लैलतुल क़द्र जी में क़ुर। पर मुसलमान उन्हनि हिकिड़ी लैलतुल क़द्र मल्हाई, हर साल मल्हाईंदा आहिनि। जवाब ॾियो न, लैलतुल क़द्र हिन साल मल्हाई हुई या न? हिन साल क़ुर नथो हुजे, क़ुर त हिन साल कोन नथो, पर जे राति में क़ुर लही चुको, हाणे क़यामत ताईं जेतिरियूं उहे रातियूं लैलतुल क़द्र ईंदियूं उहे मल्हाइबियूं, उन्हनि में सवाब बि साॻियो मिलंदो। साईं आयो 12 रबीउल अव्वल ते, हर साल विलादत कोन थींदी आहे, विलादत हिकिड़े साल थी, पर जीअं त रबीउल अव्वल जी 12 ते साईं जी विलादत थी चुकी, हाणे क़यामत ताईं जेको रबीउल अव्वल ईंदो, जेका 12 ईंदी, मोमिन मल्हाईंदा। वो अचरई सवाब जेको उन रात मिलियो सो हाणे बि मिलंदो। समझो बेशक सुभान अल्लाह। सो
किताब कुरान नूरुम व किताबुम मुबीन किताब पत्थरो हक सच खोले खोले पत्थरो करे कुरान पर कुरान का पेरी रब जिक्र कयो नूर जो सोना किताब कुरान मुझे खुलेला नूर हूंदो त नजर ईंदो कुरान जी कुरान के सिखण पढ़ण पर वे ॾिसण जे लाइ बि नूर जी ज़रूरत सुभान अल्लाह जे नूर न हूंदो त कुरान नजर न ईंदो समझ में न ईंदो समझो त कुरान जी समझ तॾहिं ईंदी जॾहिं मदीने वारे साईं सां दिलि लॻी हुज़ूर सां इश्क रखंदो कुरान जी समझ पोइ ईंदी कुरान जी उहा हक़ ऐं सच वारी जेका वाट आहे उहा नज़र तॾहिं ईंदी अमल तॾहिं थींदो जॾहिं साहिब कुरान मोहम्मद करीम हाणे ॾिसो जीअं मुस्लमान हर साल लैलतुल क़द्र मल्हाईंदा आहिनि कुरान जे अचण वारी राति मल्हाईंदा आहिनि ईअं ई मोमिन मुस्लमान हर साल मदीने वारे साईं जे अचण वारी राति उहो 12 रबीउल अव्वल बि ईअं ई मल्हाईंदा सुभान अल्लाह छो मोमिन जो कमा सॼे मुकम्मल इस्लाम ते अमल करे तो मिनून बि बादिल किताब व तकफुरून बि बाद कन शयुनि ते अमल करे कन ते न करे यो मोमिन न आहे यो मुनाफिक अलायो चाहे कन शयुनि खे मञे कन खे न मञे इहो चाहे ॾिसो कुरान जे अचण जी राति मल्हाए ख़ुशी मल्हाए एतमाम करे ऐं साहिब कुरान जे अचण जो मीलाद न मल्हाए त इहो बि मोमिन छो त हिकिड़ी शइ मञे थो ॿी नथो मञे आयत हिकिड़ी आहे न रब फरमायो त क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन हिकिड़ी आयत में ॿिन्ही नेमतुनि जो ज़िक्र आहे न साहिब कुरान जो भी जिक्र आहे कुरान जो भी जिक्र आहे हाणे कुरान जो ॾियारो मल्हाए ऐं साहिब कुरान जो ॾियारो न मल्हाए माना कुरान जी हिकिड़ी आयत जो हिकिड़ो हिसो मञे थो ॿियो नथो मञे इहा त मुनाफ़िक जी निशानी ऐं जेके मोमिन आहिनि जीअं कुरान जे अचण जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि तीअं साहिब कुरान जो ॾियारो पर हज़रत इमाम नभानी साहिब जवाहिरुल बयान उन किताब में लिखियो आहे ऐं उलमा अइम्मा किराम मुज्तहिदीन मुहद्दिसीन मुफस्सिरीन का कौल जमा कया आहिनि बहस कयो आहे इन ॻाल्हि ते त लैलतुल क़द्र भली या लैलतुल मीलाद भली सुभान अल्लाह मीलाद वारी रात इहा वधीक भली या कुरान जे नुज़ूल वारी रात भली इन ते बहस आहे इमाम नभानी उलमा जा कौल हिकिड़ो चयो त कुरान वारी राति जेका आहे लैलतुल क़द्र इहा वधीक भली आहे ॿियनि चयो त मुस्तफा जे मीलाद वारी राति भली इहे कौल आणे आख़िर में फ़ैसिलो इहो ॾिनो अथई मुतफ़िक़ थी जन आलमनि में इत्तफ़ाक़ सां इन ॻाल्हि जो फ़ैसिलो ॾिनो आहे उन्हनि जा कौल आंदा अथई जेके इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मुस्तफा जे विलादत वारी रात या कुरान जे नुज़ूल वारी रात खां बि वधीक छो त असुल मुस्तफा जो अचण कुरान तुफ़ैली ॾिसो न मुसलमान और मेहमान थी अचो तव्हां कुकड़ो कोंदो छिलो कोंदो
सॼो चेलो करे बुलायो कोन खाईंदो खाली गाबी ना फकीर उहे खाईंदा इहे जेके मूंसां गॾु आया इन्हनि खे ज़रबा तुफ़ैली असुल हूंदो आहे महिमान ॿिया हूंदा आहिनि तुफ़ैली त मुंहिंजा दोस्तो असुल एज़ाज़ हूंदो आहे शरफ़ हूंदो आहे महिमान जो पोइ उनजे तुफ़ैली जेके आहिनि उन्हनि खे बि इज़त मान में असुल शइ मुझे मोहम्मद मुस्तफा जी ज़ात कुरान मिलियो लैलतुल क़द्र मिली रमज़ान मिलियो ईदुल फित्र ईदुल अज़हा दीन ईमान इस्लाम शरीयत सुन्नत नेमतूं इनाम इकराम जे बि मिलिया इहे सभु मदीने वारे सां या खुशी थींदी न थींदी या न थींदी या फितरी खुशी फितरी खुशी ये दिल वाली खुशी यार उन्नति अचे आशिक जो है सुभान अल्लाह ऐं जंहिंखे खुशी चइजे न खुशी उन्हें खुशी के अरबी में जब वॾे खां वॾी खुशी मिले तो अरबी ॿोली में उन्हें खे ज़रबो आहे ईद छा ज़रबो ईद ईद खुशी जो नालो उहा रुॻो ईद उल फित्र या ईद उल अज़हा न हूंदी आहे मिसाल कंहिंजी शादी थिए छा चवंदा अता रमज़ान खान शादी की हाणे से ईदुन में आ चवंदा आहिनि या न असांजा सिंधी ॿोली वॾी ख़ुशी मिलंदी आहे त चवंदा आहियूं ईद आहे ईद ख़ुशी जो नालो हाणे तव्हां हिसाब लॻायो त हिकिड़े मोमिन जे लाइ हिकिड़े ईमान वारे जे लाइ क़ुरान ऐं हदीस खे मञण वारे जे लाइ सभ खां वॾी ख़ुशी कहिड़ी आहे मदीने वारे साईं जो अचण सभिनी ख़ुशियुनि खां वॾी ख़ुशी आहे मुंहिंजो उस्ताद हुयो हज़रत सैयद मोहम्मद बिन अलवी रहमतुल्लाह अलैह मक्का मुकर्रमा में रहंदो हो मूं उन खां हदीस पढ़ी हुई हदीस में मुंहिंजो उस्ताद हुयो मक्का मुकर्रमा में मुहद्दिस हिजाज़ सलीना हज़रत सैयद मोहम्मद बिन अलवी खताब जवान सैयद आले रसूल हुयो ये रमज़ान में बाद फतह ते वेही रोज़ खोलींदो हर साल रमज़ान में मुंहिंजी हाज़िरी थींदी अल्लाह करो सभिनी खे ये वेंदो हो न उस्ताद साईं माण्हू जेके वेठा हूंदा उन्हनि में ईअं महसूस थींदो ॾिठो साईं वेठल हूंदो यानी एॾो खताब सैयद ज़ादो एॾो खताब शान वारो चेहरो हिकिड़े ॾींहुं नचदी आहे न मञण वारो नचदी जेके चवंदा मीलाद बिदअत नाजाइज़ आहे न मल्हायो इन जी मल्हाइण जी को हुकुम न आयो आहे इहो मीलाद न मल्हायो हिकिड़े ॾींहुं नचदी मौलवी गॾिजी आया उस्ताद साईं खे चयऊं साईं तव्हां चओ था त ईद मल्हायो ईद शरई ईद त आहे ईद उल फित्र ईद उल अज़हा तव्हां इहे टी ईद किथां आंदी आहे साईं फरमायो त ईद छाखे चवंदा आहियो जे ईद ख़ुशी खे सॾिबो आहे पर फरमायूं त असां मुस्लमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾो लफ़्ज़ ईद आहे तॾहिं असां चवंदा ईद मीलाद नबी असांजी मजबूरी आहे जो असां वटि ॿियो को वॾो लफ़्ज़ आहे जेकॾहिं ईद खां अञा को वॾो लफ़्ज़ असां वटि हुजे हा असां ईद न चवां उहो लफ़्ज़ चाहियूं छो त मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी असांखे ईद खां बि वॾी वरी मुल्हनि पुछियुसि त साईं शरीयत में त ईदूं ॿ आहिनि न तव्हां टी ईद मीलाद नबी हिनखे ईद जो नालो ॾेई तव्हां हिन शरीयत में इज़ाफ़ो था कयो साईं फरमायो त पुट तव्हांखे ईद जी ख़बर ई न आहे त ईदूं असांजूं आहिनि केतिरियूं
सीधा ॿुधायो साईं फरमाया सुनन इब्न माजा हदीस जो किताब आहे उन में हदीस लिखी आहे मदीने वारे साईं फरमायो यौमुल जुमुअ ते ईदुन लना जुमे जो ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं साईं फरमाया चार ईदूं त हर महीने थियूं अचनि वारो ॿिनि ईदुनि वारो खोड़ो ते फजी जेकॾहिं ईंदो आहे दलील मुखालिफ थींदो आहे ज़लील सम्झो था न इश्क वारा ठरंदा आहिनि मुनाफ़िक़ ॿरंदा आहिनि सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब सल्लल्लाहु अलैहि सियादत यवांजी सियादत यवांजी असां लाए रहमत विलादत यवांजी सियादत यवांजी ज़बान ज़बान क्या ज़बान सालों चले चौकियादत यवांजी सियादत यवांजी असां लाए असां लाए असां लाए शरफ या अवांजी गुलामी बीबी रात अवांजी सलामी रात दिया अवांजी गुलामी असां लाए फरहत इताअत अवांजी असां लाए फरहत इताअत अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी क़ियादत अवांजी विलादत अवांजी अवां ते आहे ताज ख़त्मे नबूवत रिसालत अताई क़यामत हमारी रिसालत अताई क़यामत हमारी रिसालत अताई क़यामत सबिन ते फजीलत फसाद यवांजी सबिन ते फजीलत फसाद अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी असां लाए रहमत विलादत अवांजी सब नबियनि जा सालार आयो सब नबियनि जा सालार आयो अजनई पुठनि जा सरदार आयो अजनई पुठनि जा सरदार आयो अवांजी इमामत नबियनि जमायत इमामत अवांजी नबियनि जमायत इमामत अवांजी असां लाइ विलादत रहमत अवांजी
असाले विलादत रहमत अवांजी असाले विलादत रहमत अवल सौफ दो अवल सौफ वाए दो खुदा खुद कयो अवल सौफ वाए दो खुदा खुद कयो क्या मजो प्यारो थी दो ने वल सौफ युक्ति करब्बुक फतरदा चल हबीब तो जो रब तुके दींदो मोला छा दींदे कीअं ॾींदे केतिरो ॾींदे घणो ॾींदे तोरे ॾींदे मापे ॾींदे घणे ॾींदे कीअं ॾींदे मापो छा हूंदो तोरो कहिड़ो हूंदो वट कहिड़ा हूंदा कीअं ॾींदे केतिरो ॾींदे घणो ॾींदे रब फरमाए फतरदा जंहिंमें पुनल तूं राज़ी थींदे अवल सौफ युतीक वैतु खुदाई फतरदा में अवांजी आए मुस्तफाई विरायण व नेमत इनायत यवांजी असालाय मिलादत अवांजी असालाए रहमत विलादत अवांजी असालाए रहमत विलादत अवांजी अर्ज कयो अर्ज कयो मदीने वाले साईं तांद कंदो अर्ज कयो परे पाण खाना कजो सोना साईं परे पाण साईं परे पाण खाना कजो सोना साईं अमां लाए साजन सिकऊं पिया सदाई परे पाण खाना कजो नौ साईं अमां लाए साजन सिकऊं पिया सदाई है करम लाल जन्नत जमायत ले जन्नत ज़ियारत यवांजी ओ जमायत ले जन्नत ज़ियारत अवांजी असाले रहमत विलादत अवांजी क़ियादत यवांजी सादत अवांजी असाले रहमत विलादत अवांजी असाले रहमत आका विलादत अवांजी असाले रहमत विलादत अवांजी बत्तियों बिजलियों दा मारियो तव्हां भत पाट दा कयो तव्हां जलसा दा कयो पुट इहे त उन सोने जी अता आहे मुंहिंजो वेंदो असां चवंदा मदीने वारे जे नाले ते जे सिर ॾियणो पए त सिर बि ॾींदो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जानी जमाल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जानी जमाल तुंहिंजो मूंखां न मूर विसरी वाह वाह कमाल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जमाल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जमाल तुंहिंजो मूंखां न मूर विसरी जाते खड़ा निकाहूं तादे हथों जो जलवा
लखई दजे बराबर सोहरा साल तुझो दजे बराबर सोहरा विसाल तुझो मुखान मूर विसरी बाबा कमाल तुझो मुखान मूर विसरी सोहरा कमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो में मुंह वसायो जानी जमाल तुझो अकड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो मुखान मूर विसरी जानी कमाल तुझो तुझी रज़ा जराना बातों पियो बचाया है तुझी रज़ा जराना पर तो पियो बचाया तुझे इरफातुन जा उन रोज गायो गाया है तुझे इरफातुन जा उन रोज गायो गाया तन मन में करम लाजे तन मन में जमायत जे आए ख्याल तुझो तन मन में नसब जे तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल अल्लाह करे हर सुन्नी जे अखिन में मुस्तफा जो जमा हर मुस्तफा जो ख्याल हर दिल में मुस्तफा जो ख्याल का घोरो दिया मुर्शिद मुझे साईं दुआ गुरजे तो पुत्र मिले साईं दुआ गुरजे दुकान मिले हाँ वो अदा ये मदीने वालों मिली हुई तो दुनिया को शर्म सुभान अल्लाह वशम्स वल कमर आई आबदुआ कसम सा शम्स वल कमर आई आबदुआ कसम सा हुस्ने हबीब परतर यासीन जे इसम सा हुस्ने हबीब यासीन जे इसम सा अजमल आई अकमल खुलके अजीम आए खूबियों खिसाल तुझो खुलके अजीम आए खूबियों खिसाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो मुखान मूर विसरी बाबा कमाल तुझो मूर विसरी बाबा कमाल तुझो मुखान मूर विसरी बाबा कमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो मुखान मूर विसरी मदीने वाले के राजी करना चाहिए था सोने नबी के राजी करना चाहिए था जेकरे मदीने वाले साईं के राजी करने जो ख्याल था कसोई तो कसरत सा दुरूद खड़ो दुरूद तंदे वेते रात दी सुबह सांझी दुरूद कसरत सा पढ़ो दुरूद पढ़ण वारो वेठो आदिलपुर में हुजे पर मुस्तफा करीम जी रहमत शफ़क़त में सां दुरूद पढ़ण वारो कदे दुनिया में दुख न ॾिसंदो दुरूद पढ़ण वारे जा कर्ज दर्द मर्ज परेशानियूं रब पाण लाइ दुरूद वारो जीअं रस्ते सां वेंदो न रुकावट न ईंदी अॻियो जबल हुजे न अॻियो दरिया हुजे न रब तो उनखे रस्तो खोले वञी आज़मायो फ़क़ीर जी ॻाल्हि परखियो आज़मायो दुरूद पढ़ण वारो रब कॾहिं उनखे ॾुखियो ॾींहुं न दुरूद पढ़ण वारो तेसीं न मरंदो जेसीं दिलबर जो दीदार
मरण का अग में मदीने वाले जी ज़ियारत ज़रूर माणी ऐं दुरूद पढ़ण वारे खे तेसी मौत न ईंदो भले जन्नत रे अखियूं सां ॾेखारी दुरूद वारा ही तुंहिंजे लाइ जन्नत तयार आहे दुरूद वारो मरंदो मुस्तफा करीम जी ज़ियारत सां मुशर्रफ थी पोइ मरंदो दुरूद वारे जो मौत ईमान सां थींदो मौत जी सख़्ती न ॾिसंदो क़ब्र जी तंगी न ॾिसंदो दुरूद वारे तां पुछाणो माफ़ दुरूद वारो क़ब्र में पहुतो उनजी क़ब्र एतिरी कुशादी थींदी जेसिताईं नज़र पहुचंदी ओतिरी क़ब्र क़यामत जे ॾियारे उथंदो न दुरूद वारे खे क़यामत जी दहशत वहशत न हूंदी उथंदो त अमन ऐं सुकून सां उथंदो दुरूद वारे ते पुछाणो न हूंदो हिसाब किताब न हूंदो दुरूद वारो बिना हिसाब अहिड़ो कमु कजे न कजे कजे न कजे ग़ुलामी जो सबूत आहे इश्क जो दलील आहे दुरूद यार सां तअल्लुक़ जी निशानी आहे दुरूद की ख़बर पवंदी त हे मुस्तफा जो ग़ुलाम आहे या न निशानी अथव दुरूद मां हिकिड़ो गुनहगार बदकार माण्हू आहियां कमु आहियां के न कमु हिते 5000 माण्हू बीहारियो न हीअ सिफ़ में दुरूद पढ़ण वारे जी मां पेशानी सुञाणंदो आहियां कसम सां थो चवां दुरूद वारे जो चेहरो मूंखे सुञाणप में ईंदो आहे 5000 माण्हू हुजनि न दुरूद पढ़ण वारा पधरा दुरूद वारो सभिनी में पधरो छो दुरूद वारे जे मुंहं में मणिया उनजे चेहरे में नूर दिल में सुरूर हाँ पढ़ंदो सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह अला आलिका व असहाबिका हबीबुल्लाह सलामुल्लाह अला आलिका व असहाबिका हबीबुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या हबीबल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह याद भी हंदो मजलिस मां उथो न कचहरी कंदा न वञो जंहिं घिटी मां वञो इहे पुकारींदा वञो सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह खुदा खुद मोकले हर दम फरिश्ता पिणु पढ़न दम दम ओ खुदा खुद मोकले हर दम फरिश्ता पिणु पढ़न दम दम ॿुधायो आ कलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह ॿुधायो आ कलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या हबीब अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या हबीब अल्लाह जो शान वाला मथा पर मर्तबे वाला वरी जो अवां जो शान वाला अवां नूरी ऐ नूरुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह। चुप न हो
अजमल अमा अफजल अमा कामिल अमा अकमल अमा जानी जमालुल्लाह अमा जानी जमालुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलामुल्लाह अलैकुम या हबीब अल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सुठी सूरत मिठी मूरत अमाई मज़हरे कुदरत सुठी मूरत अमाई मज़हरे कुदरत अमाई आयो फज़लुल्लाह आयो फज़लुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अमाई आयो फज़लुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सदाई सिक्का अंदर रहबो सदाई सिक्का अंदर रहबो जे इश्क में मरबो सदाई सिक्का रहबो जे इश्क में मरबो कयो ही कसम करमुल्लाह कसम दिलबर साईं सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह अलैक वसादिक हबीबुल्लाह सलामुल्लाह अला आलिका सहाबिक हबीबुल्लाह सलामुल्लाह 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 सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह प्यारा मदीने वाले सा मोहब्बत जोड़न जो रस्तो जो रस्तो बुजुर्ग लिखियो आहे जंहिंखे को कामिल मुर्शिद न हुजे हर माण्हू खे मुर्शिद वठणु ज़रूरी आहे पर अहिड़ी जाइ ते वेठो आहे जिते हुनखे को कामिल मुर्शिद नथो मिले दुरूद कसरत सां पढ़े त दुरूद कामिल मुर्शिद वारो कमु कंदो उनखे मदीने वारे साईं ते जे मुर्शिद कामिल ॿाह खां वठंदो आहे मोहम्मद मीर ताईं पहुचाईंदो कामिल मुर्शिद वारो कमु दुरूद कंदो आहे उम्मती खे वठी मुस्तफा जी कचहरी में दुरूद कसरत सां दुरूद पढ़ो ऐं ॿी ॻाल्हि मदीने वारे साईं जे सुन्नत ते अमल कयो हुकुम मिले न हबीब जो उन ते अमल कयो ईअं न पुछो त कयां न कयां फ़ाइदो आहे नुक़सान आहे मुस्तफा जी सुन्नत में तव्हांजे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो सम्झो था जा शइ ॿुधो त इहा मदीने वारे जी सुन्नत आहे न उन ते अमल कंदा कयो उन में तव्हांखे नुक़सान न थींदो फ़ाइदो ई फ़ाइदो उथणु वेहणु खाइणु पीअणु हलणु घुमणु ईअं बणायो जीअं मदीने वारे साईं जी सुन्नत जेके न पढ़ंदा आहियोसीं निमाज़ मस्जिद सां दिलि लॻो साईं फरमाइनि था त जेॾी महिल मुंहिंजो उम्मती निमाज़ पढ़ंदे ॾिसंदो आहियां मुंहिंजो अखियूं ठहनि साईं फरमाइनि था बिलाल तूं बांग चओ मां मदीने जे घिटियुनि में घुमी ॾिसां जेके निमाज़ ते नथा अचनि उन घर खे पाए ॾेई साड़े छॾे घर जलाए छॾे उनजे नंढड़नि ॿारनि जो ख़्यालु थो थिए जी त जानवर जेके घरनि में आहिनि उन्हनि जो ख़्यालु थो थिए न त हिननि जा घर जलाए छॾिया जेके निमाज़ नथा
बेनमाजी ते मुस्तफा के कावड़ ऐं नमाजी ते मुस्तफा करीम जो अखियूं ठरनि। छा कंदो मदीने वारे खे राज़ी कंदो या नाराज़? जवाब ॾियो। अमड़ियूं भेनरूं जन्नत जी आवाज़ पहुची थो उहे बि वाइदो कयो हे मुंहिंजा भाइर जेकी सभु हाज़िर आयो या जन्नत जी पैगाम पहुचे थो सभु अहद कयो त 5 वक़्त निमाज़ ऐं जेके निमाज़ पढ़ंदा आहिनि मदीने वारो उन्हनि खे पंहिंजे कचहरी में घुराईंदो। मुमकिनात निमाज़ी खे मुस्तफा पंहिंजे सीने सां लाहे अखियुनि खां अंदरो माज़ूर हो भांग ॿुधई। सियारे जी मौसम हुई, मींहुं वसे पियो, सख़्त थधि हुई, तेज तूफ़ानी हवा घुले पई और भांग ॿुधई हय्या अल सलात हय्या अल फलाह। अचो नमाज़ ते अचो छोटकारे ते लठड़ी हथ में कयई ऐं मस्जिद ॾे हलण। ज़ाल चौकारे थो वञी चई वञा थो मस्जिद में नमाज़ पढ़ण। चयनि थो हीअं मींहुं थो वसे कर रस्ते में गप चिका हवा या तूफ़ान आ सर्दी आ मौसम नामसाइदा अणवणदड़ मौसम आ घर में नमाज़ पढ़। चई सुखनि में त सदाईं यार जे दर ते वेंदो आहियां, अॼु ॾुख वारी रात आ घर में कीअं नमाज़ पढ़ां? छॾ जो की नमाज़ मस्जिद में हुई। मस्जिद में हलियो, रस्ते में तिरकण हुजे गप चिक हुजे हवा जो झूठो आयो पैर तिरकियुसि किरियो टंग भॼी पोड़ो सही फुलो वॾी जमात हीणो हथु टंग भॼी पई तब मोटियो न वापसि न भेड़ूं ॾींदे वरी मस्जिद नमाज़ पढ़ी जमात सां नमाज़ पढ़ी जमात हली वई पर ही मिस्कीन मस्जिद में अकेलड़ो रहिजी वियो। रात थी दर्द सूर थियो टंग फकला निंड पई अचे जेॾी महिल सूर बेताब कयुसि मोहम्मदीने ने करे ऐं सगड़ा करण लॻो सलातुल्लाह सलामुल्लाह सलातुल्लाह सगड़ा कयईं या रसूल अल्लाह। अखियुनि खां अंधो हुयुसि अॼु टंग भॼी पई वरी घर वेंदुसि त ज़ाल मेणा ॾींदी ज़ाल ताना ॾींदी या रसूल अल्लाह मूंखां मेणा माफ़ कयो। रोई भी पियो मदीने वारे के सगड़ा भी करे पियो रोंदे रोंदे अख लगी तो उन मस्जिद में दिलबर मोहम्मद जी ज़ात अची। साईं फरमाइनि था ओ मुंहिंजा प्यारा उथी तोखे भाकुर पाया सीने सां लाया जो तो अहिड़ी ॾुख वारी रात में बि मस्जिद जो पंधु न छॾियो आहे। जेके मदीने वारो भाकुर पाए हबीबन हथ फेरायो अखियूं रोशन सीने ते हथ फेरायो सीनो रोशन भाकुर पातो विलायत जा दर्जा मिली विया। हथ टंग ते फगल टंग ते दस्ते करम घुमायो टंग साबित सही सलामत। अख खुली मस्जिद सॼी मुश्क जी खुशबू सां सुरही लॻी पई। अखियूं बि रोशन टंग बि सलामत दिल बि रोशन। मुंहिंजा दोस्तो हाणे सुबुह जो फजर पढ़ी घर आयो माण्हू पुछनि पिया दवा कहिड़ो तबीब मिली कहिड़ी दवा खाधई कंहिंखो इलाज कराई जी हा मुंहिंजो तबीब मदीने वारो रात आयो।
नमाज वारन से मेरे आई है दीने वाले जो भाग कर मिले तो या ना पढ़ंदो मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो जिक्र कयो कुरान पढ़ो मुस्तफा जो मीलाद भी मनायो मीलाद वारे जो कुरान खणी आयो इन कुरान के पढ़ो इन ते अमल कयो ताजा हिते हुते बेड़ा रब करीम मुझे चवण मां सा जो बुधण कबूल मंजूर फरमाए रब शाला सा सभी